धरती जॾहिं शाइर शेख अयाज़ ॾात खे न पर सच खे वॾी शइ चयो आहे ऐं उहो सच जेको मच मचाए उन मच खे वॾी शइ चयो आहे। काज़ी फैज़ मोहम्मद ॾात धणी बि आहे। हुन सच लिखियो बि, सच ॻाल्हायो बि ऐं संदसि उन सच मच बि मचायो। हीअ सिंध जे उन्हनि तमामु थोरनि अदीबनि, सियासतदाननि ऐं समाज सेवकनि मां हिकु आहे जन पंहिंजी पूरी ॼमार हिकु आदर्शी तौरु गुज़ारे छॾी, जेकी भली बुख भरम जी शाल में वञे शान जे उसूल ते कारबंद रहिया। काज़ी फैज़ मोहम्मद वटि पुरा सारी ज़िंदगी गुज़ारण लाइ छा न हुयो। जेकॾहिं हू चाहे हा त आराम सां पंहिंजी हयाती गुज़ारे पिए सघियो, पर हुन पंहिंजे लाइ उहो रस्तो चूंडियो जंहिंखे आम तौर ते कंडनि वारो रस्तो चयो वेंदो आहे। हुन थधे कमरे में आराम करण बजाए धरतीअ जो पंहिंजे देश जे माण्हुनि जे हक़नि लाइ रोडनि, रस्तनि ऐं झरझंग में हलणु पसंदि कयो। हू सुठो वकील हो, पर हुन पंहिंजे साथी वकीलनि जीअं इहा वकालत दौलत माल मिल्कियत गॾु करण लाइ न कई, पर हुनखे पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत जो ज़रियो बणायो। वकालत मां खेसि जेकी ॿ चारि ॾोकड़ हासिलु थींदा हुआ उहे घर जे दाल मानी, किताबनि, पंफलेट छपाइण, जलसा जुलूस करण ते ख़र्च करे छॾींदो हो। संदसि ज़िंदगीअ जी कुल मूड़ीअ जो अंदाज़ो आख़िरी वक़्त में लिखियल संदसि हिन जुमिले मां लॻाए सघिजे थो, मां हिन वक़्तु बिल्कुलु फ़क़ीर थी चुको आहियां। समूरी उमिरि वकालत जे धंधे मां लखे रुपयनि जे अंदाज़ में कमायुमि, से सभु वतन ऐं हुनजे माण्हुनि जी बहितरी लाइ सियासत में अची ख़र्च करे छॾियमि। छाकाणि त हिन मुल्क में सची सियासत जे मैदान में पंहिंजी जान, माल सभु कुझु कुर्बान करिणो थो पवे। ज़माने जूं हुकूमतूं, घर, ज़मीनूं बि सियासी अदावत जे करे खसिजी वञनि थियूं। हिन वक़्तु मूं वटि 1500 रुपया ऐं कपिड़ा अथमि। काज़ी फैज़ मोहम्मद जेको बि कमु कयो उहो ख़ामोशी सां कयो ऐं ख़ुदि सनाईअ खां मथां हो रहियो। संदसि चवणो हो त माण्हू चवंदा आहिनि त पंहिंजे नाले खे क़ाइमु कजे ऐं कुझु करे वञिजे, पर पाण अहिड़ी मंज़िल ते पहुता आहियूं जो मां सम्झां थो त अहिड़ो ख़्यालु बि वॾी नफ़्स परस्ती आहे। साॻिए नमूने संदसि इहो बि चवणो त मां शख़्सियत परस्ती खां ॾाढो डिॼंदो आहियां। अवामी शख़्सियत खे उजागर करणु घुरिजे, अवाम खे मोती ऐं हीरो बणाइजे। शख़्सियत पंहिंजे लेखे का बि शइ न आहे। काज़ी फैज़ मोहम्मद पंहिंजी ज़ात ऐं किरदार में घणो रुखो नज़र अचे थो। जेको कमु आहे उन ते खेसि जेतिरी बि भेटा ॾिजे उहा घटि आहे। काज़ी फैज़ मोहम्मद पोरितुनि जो हमदर्द ऐं बहितरीनु साथी हुयो। पाण सॼी उमिरि सिंधी क़ौम जी बका ऐं उनजे हक़नि जे बचाव जी जंग में शामिलु रहियो। जॾहिं बि जिते बि हितां जे पोरे तमाम जे हक़नि जी हासिलत लाइ जदोजहद थी, पाण हुन में अॻुवाणी वारो किरदारु अदा कंदो रहियो। संदसि सिंध दोस्ती, हितां जे हारियुनि ऐं मज़दूरनि सां मुहबत हर मज़हब ऐं मसलिक खां मथां ई रही। हू निहायत जाखोड़ी इंसान हो। ज़िंदगी जे आख़िरी घणनि ताईं हक़ ऐं सच लाइ जदोजहद कंदो रहियो। संदसि कौल ऐं फ़इल सिंध जी क़ौमी तारीख़ में निहायत अहम जॻह वालारींदा। 23 नवंबर 1908 ते हालाणी में जनमु वठंदड़ काज़ी फैज़ मोहम्मद 13 अक्टूबर 1982 ते पंहिंजे आख़िरी साह ताईं सिंध ऐं सिंध जे हारियुनि, नारियुनि ऐं मिसकिन मारवणनि लाइ सोचींदो रहियो। अलामा मशरिक़ी जी ख़ाकसार तहरीक खां वठी सिंध हारी कमेटी, मुस्लिम लीग, आल पाकिस्तान अवामी इतिहाद, सिंध अवामी महाद समेत जंहिं बि तंज़ीम में रहियो उते सिंध जे मफ़ादनि जी रखवाली कंदो रहियो। सिंध में कामरेड हैदरबख्श जतोई खां पोइ काज़ी फैज़ मोहम्मद उहो ॿियो माण्हू हो जंहिं सिंधी क़ौम हितां जी पूरे तमाम जी ख़ुशहाली लाइ हलंदड़ हर जदोजहद जो साथ ॾिनो। हिते जंहिं बि पोरे हितनि जे मफ़ादनि ते मेरी अखि रखी काज़ी फैज़ मोहम्मद उन सां टकर खाधो। हुन कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कई। खेसि ख़रीद करण झुकाइण जूं केतिरियूं ई कोशिशूं थियूं, पर हू पंहिंजे काज़ सां कमिटेड रहियो।
इहो ई सबबु आहे जो अॼु पूरी क़ौम संदसि नालो इज़त ऐं एतिराम सां वठे थी ऐं संदसि ज़िक्र सिंध दोस्त माण्हुनि में थिए थो। काज़ी फैज़ मोहम्मद जी अदबी ज़िंदगी ते नज़र विझे त उहा बि शानदार क़िस्म जी नज़र अचे थी। हुन केतिरा ई किताब लिखिया जिन में पंहिंजी धरती ऐं पंहिंजे माण्हुनि जो केस विढ़ियो। संदसि टई नाविल जिनसार 2222 ऐं अणॼाण शानदार नाविल आहिनि। जिनसार नाविल हुन 1954 में सखर सेंट्रल जेल में लिखियो। उन में विरहाङे खां अॻु सिंध जो नक्शो चिटियल आहे। उन दौर में जॾहिं सियासतदान अंग्रेज़नि जा पेर छुई तमगा लक़ब ऐं माल मिल्कियतूं वठंदा हुआ तॾहिं काज़ी फैज़ मोहम्मद उन कतार में बीठल हूंदो हो जेके ग़ुलामीअ खे ज़िलत सम्झंदा हुआ ऐं आज़ादी में ईमान रखंदा हुआ। मजमूई तौरु काज़ी फैज़ मोहम्मद जी ज़िंदगी असां लाइ हिकु मिसाल आहे। हू सचो ऐं नेकनियत माण्हू हो। अहिड़ा माण्हू अवाम जे दिलनि में वसंदा आहिनि ऐं उन्हनि खे मौत कॾहिं बि मारे न आहे सघंदो।